औरत जज धमकी केस में PTI चेयरमैन इमरान खान के रिलीफ सेशन कोर्ट इस्लामाबाद इमरान खान जे ज़मानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट 16 मार्च ताईं मुअतल करे छॾिया। सेशन कोर्ट में औरत जज खे धमकी बाबति केस जी ॿुधणी अदालत जो इमरान खान जी गिरफ्तारी वारंट ते अमल दरामद रोकण जो हुकुम एडिशनल सेशन जज फैज़ान हैदर गिलानी हुकुम जारी कयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीन वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।